हिकिड़ो हो बादशाह बादशाह त मुंहिंजो अला आहे पर वो हिकिड़े नंढड़ी नगरीअ जो बादशाह हो। छॾियो शाह साहब, अॼुकल्ह दुनिया अलाए किथे पहुती आहे। अव्हां वटि उहे बादशाहनि वारा पुराणा लतीफ़ा। पोइ ॿियो ॿुधायो। यार ॿियो मूंखे कोन थो अचे। अहिड़ो आहीं त तूं पाण ॿुधाए त ॾिसूं जमहूरी अंदाज़ में। हा छो न, हिकिड़ो हुजे मवाली, भंग जो कूंडो चाढ़े अची हिक जाइ ते। ॾिसो बादशाहनि जा लतीफ़ा अव्हां खे कोन था वणनि त भंग जे मवालीअ जे शान में गुस्ताखी मूंखां बि बर्दाश्त कान थींदी। पोइ ॿियो ॿुधायो। मां अर्ज़ु कंदो हलां इम्तियाज़ शेख साहब तव्हां को सियासी नकल ॿुधायो। यार मूंखे कोन थो, बाक़ी ही वॾो कारीगर थई। अदा ॿुधाए लतीफ़ो साहब जो हुकुम आहे। साहब जो हुकुम आहे त पोइ फज़ीलत सां वेही ॿुधायां थो। लतीफ़ो तो ॿुधाई या मां अर्ज़ु कंदो हलां त मौलूद तो ॿुधाई। सॼो हिनखे ॿियो को ॿुधाए। ॿियो को साहब। इहो लतीफ़ो घटि आहे त पाण हिते अलाए छा पिया ॻाल्हायूं ऐं माण्हू जेको ॿुधनि पिया सो ॿियो कुझु आहे। इहे PPM वारा जेके गुस्ताख ग्रुप वारा आहिनि ऐं प्रोग्राम था कनि पंहिंजा पाण में आहियूं, इहे वॾा टिकली आहिनि। अला बचाए हुननि खां।